रहे सदा सिंधु जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधु। ये गीत तांजले तोहफा सुना ओ प्यारा। सिंधी टोपी वारा सरकार सिंधी तुझो खैर हुजे। सिंधी टोपी वारा सरकार सोना तुझो खैर हुजे। मोड़ वारा रखवारा घोट प्यारा दुआऊं अथई मुझो यार सोना तुझो खैर हुजे। सिंधी टोपी वारा सरकार राणा तुझो खैर हुजे। मुझो यार सोना तुझो खैर हुजे। सिंधी टोपी वारा सरकार राणा तुझो खैर हुजे। खुशियों मल्हाईंदासीं झुमरियूं भी पाईंदासीं ॾींहुं ख़ुशीअ जो आहे भले। खुशियों मल्हाईंदासीं झुमरियूं भी पाईंदासीं ॾींहुं ख़ुशीअ जो आहे। सदाईं हुजनि तो ते रब जूं छाऊं लगन न तोखे कोसूं हवाऊं। सदाईं हुजनि तो ते रब जूं छाऊं लगन न तोखे कोसूं हवाऊं कोसूं हवाऊं। बेड़ा थींदा तुंहिंजा पार सोना बेड़ा थींदा तुंहिंजा पार सोना तुंहिंजो खैर हुजे। सिंधी टोपी वारा सरकार राणा तुंहिंजो खैर हुजे। दिल ॾिनी तोखे दुनिया जो वञे छा। दिल ॾिनी तोखे दुनिया जो वञे छा। दिल जो करार आई दिल जो करार तूं आई मुंहिंजे अखियुनि जो ठार तूं आई। सिंधी टोपी वारा सरकार सिंधी तुंहिंजो खैर हुजे। सिंधी टोपी वारा सरकार सोना तुंहिंजो खैर हुजे। मोड़ वारा रखवारा घोट प्यारा दुआऊं अथई मुझो यार सोना तुंहिंजो खैर हुजे। सिंधी टोपी वारा सरकार राणा तुंहिंजो खैर हुजे। रूह विरूह जा रिश्ता आहिनि पक्का ऐं पुख्ता सिंध सां रूह जा रिश्ता। मुंहिंजी सिंध जो मानो मथे मथे मुंहिंजी सिंध जो मानो मथे मुंहिंजी सिंध जो मानो मथे मथे मुंहिंजी सिंध जो मानो मथे। हर हिक मुल्क महान खां हर शाहीअ जे शान खां मुंहिंजी सिंध जो शान मथे मथे। मुंहिंजी सिंध जो मान मथे मथे मुंहिंजी सिंध जो मान मथे मुंहिंजी सिंध जो मान मथे मथे मुंहिंजी सिंध जो मान मथे। पाकिस्तान जा गॾु थी रहंदा आहिनि त गॾु थी रहिया आहिनि
कटे थींदा ईद वारे ॾींहंनि में बि माना एतिरी ख़ुशी न हूंदो जो कल्चर डे में कुझु थींदो आहे ऐं ॿाहिरि जेके सभु माण्हू मिलनि था ऐं माण्हुनि खे ख़ुशी जी इज़हार करनि था ऐं रोडनि ते निकिरी करे था तव्हां ॾिसी सघो था। तव्हांजो बि भरूं था भाउ, तव्हांजो भरूं था ॾिसो तव्हांजो भरूं था बसि ॿियो करी करे रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली, रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। गाह पुटन ऐं पेरूं पचन मौला करे वरी हेल वसन, गाह पुटन ऐं पेरूं पचन मौला करे वरी हेल वसन। हर काठे ऐं कारूं झरते बादल कारा 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 जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। सिंधड़ी माला माल हुजे हर माण्हू हित खुशहाल हुजे, सिंधड़ी माला माल हुजे हर माण्हू हित खुशहाल हुजे। खुशियुनि मां प्यारा जो रहन ही नंढड़ा ॿार प्यारा जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। शाहिद अब्बासी साहब नियाज रेडियो साहब के निर्मल पेश जागा जागा केर जागा कराची कंहिंजो कराची कंहिंजो ही 70 कंहिंजो शाराए फैसल कंहिंजो अवामी आवाज़ कंहिंजी
अवामी आवाज़ सां मुंहिंजो हिकिड़ो फैमिली वारो रिश्तो आहे। डॉक्टर जब्बार खट्टर साहब, नासिर खट्टर साहब, इश्तिहारनि जो सख़्तियूं बर्दाश्त कंदो आहे। बाकी यो जेको सिंधी कल्चर आहे उनखे बि मौक़े ते बस एंजॉय करते की कौमी एकता के मौके ते समूरन दोस्तों की फरमाइश के नज़र में रख के मेहता बलोच नवाज का साथ मौजूद है। वरी पंहिंजे फन ज़रिए सिंध धरती के बेटा पेश कन सिंध के आशिकन के जुमाए छॾियूं। जो पुट आहे इमाम हुसैन चयो त भला हीअं कयो हिनखे अचो था कयूं, कटियूं था, ॿ हिसा था कयूं, हिकिड़ो हू खणी वञे हिकिड़ो हू खणी वञे। त जेका हक़ीक़ी माउ हुई उन चयो न कटियो न ही हुनजो पुटु आहे भले खणी वञे। सो कराची प्रेस क्लब जो अघु आहे असांजो इहो निकालींदो अल्लाह न बुलाए मुंहिंजो सिंधी हिते आहे इन कुजन जे टोले में मुंहिंजो मिठू वणो
टोले में मुझो सिंधी बनी रहे हो KTN न्यूज़, सिंध TV, आवाज़ TV, धरती TV, हर जगह प्रोग्राम वहाँ पे हाँ। जेके भी आर्टिस्ट हैं अदाकार हैं सब हिते हूंदा आहिनि। मुश्ताक लाइव ज़रूरी होते हैं लेकिन टीम मुश्ताक करती है वो कमाल की टीम और इन्हें जोरदार ताड़ी देंगे ये बात टीम मुश्ताक करती है टीम मुश्ताक करती है शायद जाने के काफिर से गिरफ्तार करा